अस्सलामुअलैकुम दोस्तों, पंजाबी ड्रामे में आनी धमाकेदार अपडेट में तव्हां सभिनीनि पहिरीं प्यारनि खे दिल वारनि खे सिंधी प्यारनि खे ख़ुशि आमदीद। अॼु असां रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पंजाबी, जंहिंजा 4 एपिसोड तमामु ज़बरदस्त सनसनीखेज़ थियण वारा। दोस्तों पंजाबी ड्रामे में तमामु मज़ो घणो थी वियो आहे, छो जो हुनखे मचाइण जे करे मामा लालू जा तमामु घणा बेअंदाज़ सीन ॾेखारिया वञनि पिया, जीअं माण्हुनि जी दिलचस्पी पंहिंजो ध्यानु माण्हुनि न छिके। इन जे करे ई मामा लालू जा तव्हां राति पाण सीन ॾिठा, तमामु बहितरीनु कॉमेडी करे रहियो आहे। असद खान कुरैशी बि तमामु घणो मज़ो करे रहियो आहे। दोस्तों सभई अदाकार पंहिंजी वॾी महिनत करे रहिया आहिनि। इन जे ई करे माना जेको हिन एपिसोड में ख़ासि करे मामा लालू ॾिनो अथनि, जीअं माण्हू जेको सो नया व्यूवरशिप असांजी थिए त ड्रामो अञा माना मथे थिए। इन जे करे मामा लालू जा सीन घणा ऐं मामा लालू तमामु मज़ो थो करे दोस्तों घणो। बाक़ी मुराद ऐं शरल दोस्तों इहे पादर खाईंदा ई खाईंदा बिल्कुलु। रूंडे ॾिसिजो, रूंडे जी ॻीचीअ में इहो फाओ पवंदो त असांखे वञी रूंडे चयो आहे त इहो वञी कमु कयो, इहो जेको असां रूंडो मरंदो रणी, छो जो हाणे कॉमेडी लाइ ॿिया बि अची विया आहिनि मामा लालू। ऐं ॿियो दोस्तों जेको ज़हर ज़िंदगी में जेको रबन ऐं राणे जो पीउ थियो सावण, उहो बि उनजी बि एंट्री तमामु जल्द थींदी। रबन ऐं राणे जे पीउ जी दोस्तों जेको सो एंट्री वरी थींदी, जेको सावण हुन जे पीउ जो कैरेक्टर कयो। वीडियो पुॼाणी त अपडेट्स वीडियो खे लाइक शेयर सब्सक्राइब कंदा।